बाबा शाबाश हिम्मत करे वठो उन्हनि खे थोरा पक हटा बाबा यार सही है तू तो दिस तो छाता कर आशिक भा खबर कोने बंगलो ठाईंदा ना जहां को फ्लैट वगैरह कुछ ना हां यार हल तो को पूछा क्या ना मुंबई पूछना ना मुंजणा हल हलो हलो यार कैमरा में ॾाढी देर करे छॾी अलाए केॾां वरी हले हेलो पप्पू केॾां हले हुआ यार यार सेट ते सभु एक्टर मौजूद बीठा आहिनि हीअ असांजो सेट तयार थी वियो आहे एंटेन ते मौजूद यार मूंखे त तुंहिंजो ॾाढो दुख थो थिए यार ॾाढो दुख थो थिए तुंहिंजो सन असांजो हिते फटके पियो यार असांजी रोज़ी जो मसइलो आहे एंटेन जो माण्हू खे टाइम न हुजे त घटि में घटि ॿुधाए त सही न त बाबा मां कोन अची सघंदुमि अचां थो बाबा अचां थो ठीकु आहे जल्दी अच बाबा जल्दी अच टाइम छा थी वियो आहे गाड़ी ते अचां थो बस 5 मिनट में ओके जल्दी अचण जी कर बाबा अचण जी कर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हम साला ये भाऊ छा सिस्टम था है हम कहांगे डायरेक्टर साहब का मिला है फिल्म का था हाँ आपका क्या वाला है अरे थोड़ा कमी था सच बात यही है कि मैंने आपके लिए तो शूट रखा है आपके लिए तो मैंने फेवरेट किरदार रखा हुआ है तेरे लिए हाँ वो तो चीज ही ऐसी है नहीं रोमांटिक अरे बाबा सारे फिल्म में मेन किरदार तेरा ही है हीरोइन का किरदार है पता नहीं देखो उस्ताद डायरेक्टर सीखे है चावल समझ कहाँ बाहर है वहाँ आपकी हीरोइन की किरदार है वो तो मॉडल तो अच्छा है हीरो भी हमारा हाँ नौजवान लड़का है अच्छा मतलब तो डायरेक्टर जो की तारीफ तो करे मेरा लहरा संजय का एंटी दे रहा है हाँ ठीक है कोई बात नहीं अल्लाह खैर करेगा सुबह को इंशाल्लाह इकट्ठे होंगे हाँ 9 बजे पहुंच जाना सेट पे हाँ ठीक है फ्री में पूछूंगा सारा माल तो मिठाई माल तो हाँ माल भी जाते हैं हाँ ब्याल भी माल चित्र में दिन जाते पर असांजी फिल्म हले हाँ साहब सां मिली ॾिसो बुच्चे साहब सां मिली ॾिसो मूंखे त पोइ असांखे हुते रोटी जो इंतज़ारु कराए असांखे सालनि जा साल इहा ॻाल्हि आहे त पोइ अचो 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 मुझो खट्टी आयो खैर सां मुझो खट्टी आयो खैर सां मुझो लड़ी आयो लाड़ मां मुझो लड़ी आयो लाड़ मां हो जमालो वहवा जमा हमको वही क्या गिराक गिराक अच्छा हाँ गिराक कम कंदा हाँ माल तो माल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खरीदा देखा साईं एक्टर आहिनि पंहिंजा अच्छा सेठ ते कमु करणु चाहिनि था असांजे सेठ वेलकम साईं ठीक है साहब माशाल्लाह तव्हांजो मुंहिंजो नालो ॿुधो आहे जाम बहुत समझी सोचे समझी सोचे थैंक यू असांखे बि शौक़ु थी पियो तव्हां सां गॾु फिल्म में कमु कयो पर पार पहुचे अचो सेठ तयारु लॻो पियो आहे तव्हांजे ज़रूरत आहे
कमिता रीता सफाई करायो थे पप्पू ने कोड पुगो तो के विलेन जो किरदार है ठीक है तू तो ने जने ही तो सगा लाई ना तूने के तो ने हटी वन मुझे रस्ते का हटी वन मुझे रस्ते हां आप ने थोड़ा जोर सा करो हटी वन मुझे रस्ते का हटी मुझे रस्ते का अरे तो साहब असां जो किरदार का है पर असां खबर तो पए से किरदार रहा है कि सा ताकि तो किरदार की खबर कोने न बाबा बुधा है बहुत तवा उए खुश नसीब मानू आयो जेको तांकी डायरेक्टर डीके सा है डीके दा तो ता डायरेक्टर आयो ना डायरेक्टर को एक्टर रखो थी लगेगा वो सॼो कमु असांजो आहे सॼो मसइलो असांजो आहे बाबा तव्हां छो था परेशान थियो ठीकु आहे जीअं तव्हांजी मर्ज़ी खमिता ही किताब वठी होॾां पोयां बि जुमिला ॿुधाईंदो मूंखे सुञातो मां केरु आहियां हा मां तोखे चङी तरह सुञातो तूं केरु आहीं तू मुझे भाग कातिल नहीं नहीं इनका भलो तो है ना बाबा जी जो कम यो वांडा थी हो बाकी सुबह ने जलाए वही ताने नई तैयारी करनी पड़ेगी ठीक है कविता रिसान बाबा सेठ का सामान बामान वे हां बनाने तैयारी कर हालन हां यार सही दर घणनि डायरेक्टरनि जो पोयां रुलिया आहियूं पर ही जेको डायरेक्टर आहे न उस्ताद तमामु बहितरीन यार सच पुछी मुंहिंजी दिलि ॾाढो ख़ुशि थी अरे मां ॻाल्हि सोचां थो यार आहे न पाण अब्बास उनखे बि घुराए उनखे बि पाण सां गॾु खणो हुन पोइ गॾिजी कमु कयूं ऐं तो टैलेंट खे तुंहिंजे डायरेक्टर माशाल्लाह फर्स्ट क्लास कमु थो करे हेलो अब्बास किथे आहे जी भाउ कमु कयो अच भला तोखे हिकिड़ी मां ख़ुशख़बरी ॿुधायां न यार पहिरीं जेको फिल्मुनि में कमु कयोसीं उहे फिल्मूं किथे आहिनि वरी नई फिल्म ठाहियूं कहिड़ी था फिल्म ठाहियूं यार न माशूक पाण सोच न पहिरीं असां डायरेक्टरनि छा कयो उहा जेको असां फिल्मूं ठाहियूं उन्हनि में कुझु बि न थियो ही डायरेक्टर उन्हनि मंझां न आहे उन्हनि मंझां यार इहो कमु कोन थींदो माशूक भाउ इहो कमु त असांजो दिलि ई टुटी वियो आहे चलो ठीकु आहे बसि पोइ मिलूं था पोइ ॾिसूं था अलाह ख़ैर कंदो ॾिसूं था हा 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 ठीकु आहे अब्बास बि अचे थो कमु कंदासीं गॾिजी हा शुक्र आहे उथे था हलूं अब्बास त न वञ यार सही जा अब्बास ॾाढी देर की यार ख़बर न अलाए कहिड़े टाइम ईंदो यार अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खुशा खैर अब्बास ॾाढी तो देर की यार बस यार छा कयूं पंध बि ते आहे न